महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो के हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा के मोकिलियो हुयो। हमदान कबीलो आहे, उन जे इस्लाम जी दावत ॾियण जे लाइ जॾहिं उन जे इस्लाम आणण जी दावत मिली त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो कयो। उनखां पहिरियां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सैयदना ख़ालिद बिन वलीद के भी मोकिलियो हो। उहे काफ़ी अरसो उन्हनि खे तबलीग कंदा रहिया, लेकिन उन्हनि इस्लाम न आंदो। पोइ मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा के मोकिलियो वियो। यह हदीस पाक काफ़ी किताबनि में मौजूद आहे, लेकिन तफ़सील सां सुनन कुबरा इमाम बैहक़ी सुनन कुबरा में इन हदीस पाक की रिवायत कयो 4313 नंबर हदीस आहे। हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु तआला अन्हु का अनिल बराई क़ाल, हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइन था त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन हज़रत सय्यदना ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु तआला अन्हु के यमन जे माण्हुनि ॾे मोकिलियो। हू उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾे, पर उन्हनि खे शुरूआत में मुस्बत का जवाब न ॾिनो, कोई बि जेको आहे न रिप्लाई न कयो, यानी इस्लाम क़बूल न कयो। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन हज़रत सय्यदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम के मोकिलियो ऐं हज़रत मौला कायनात खे हुकुम कयो त ख़ालिद बिन वलीद ऐं जेके साणनि गॾु आहिनि उहे वापसि मोटी अचनि। हा, उहो शख़्स जेको पंहिंजी रज़ामंदी सां मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा सां गॾु रहणु चाहे त उहो उन सां गॾु रही सघे थो दीन इस्लाम जी तबलीग खे जारी रखण जे लाइ। फलम्मा दनौना मिनल क़ौम ख़रजू इलैना, पोइ जॾहिं असां उन क़ौम यानी हमदान कबीले जे वेझो पहुतासीं त हू असांजे आॾो आया, असांजे वेझो आया, ॿाहिरि निकिरी आया। नमाज़ जो टाइम थियो, फसल्ला बिना अलीयुन वसफ़ना सफ़न वाहिदन, पोइ असांखे हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा नमाज़ पढ़ाई ऐं असांखे हिक ई सफ़ में बीहारियो। नमाज खां बाद सुम्मा तक़द्दम बैना अयदीना, पोइ असांजे अॻियां उन्हनि माण्हुनि जे साम्हूं अॻिते वधिया, यानी मौला कायनात हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा ख़ुदि उन्हनि कबीले जे अॻियो वञी करे तबलीग शुरू कयऊं। पोइ उन्हनि जे अॻियां रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो किताब यानी ख़त मुबारक पढ़ी करे तफ़सील सां ॿुधायूं, तशरीह सां ॿुधायूं, यानी पढ़ंदा वञनि उनजी तबलीग पिया कंदा वञनि। पोइ सॼे जे सॼे हमदान कबीले इस्लाम आंदो, सॼो जो सॼो कबीलो मुस्लमान थी वियो। हाणे इन खां बाद अल्फाज़ आहिनि जेके मुंहिंजे ख़ासि मौज़ू जे लाइ फ़क़तब अली इला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिइस्लामिहिम, पोइ हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने ख़त मुबारक लिखियो त हमदान कबीले इस्लाम क़बूल करे वरितो आहे, यानी इन्हनि जे इस्लाम क़बूल करण जो पूरो वाक़ियो हज़रत अली अल मुर्तज़ा मौला कायनात हुज़ूर ॾे ख़त जे ज़रिए मोकिलियो। जॾहिं हुज़ूर ख़ातमुन नबीय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ख़त मुबारक पढ़ियो, जंहिंमें इहो पूरो तफ़सीलन वाक़ियो लिखियलु हो त हमदान कबीले जेको इस्लाम क़बूल कयो आहे, खर्र साजिदन, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ौरन सजदे में हलिया विया। हिन ख़त पढ़ियो जीअं ख़बर पई त हमदान कबीले इस्लाम आंदो आहे, कबीलो पूरो जो पूरो मुस्लमान थी वियो आहे, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौरन सजदे में हलिया विया। ऐं पोइ जॾहिं उथिया सर मुबारक मथे कयूं, फ़क़ाल, फरमायूं अस्सलामु अला हमदान, अस्सलामु अला हमदाना, हमदान कबीले ते सलामती हुजे, हमदान कबीले ते सलामती हुजे। अल्लाहु अकबर। त अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो, हिन हदीस पाक में काफ़ी मसाइल था निकिरनि, लेकिन जेको ख़ुसूसी असांजो मौज़ू आहे शुक्राना वारो सजदो, इन में बिल्कुलु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल मौजूद आहे, जो शारिहीन फरमाइनि था त हदीस में लफ़्ज़ खर्र, खर्र जी माने फ़ौरन झुकजी वञणु, त इन मां मालूम थियो त सजदा शुक्र जो जेको असल वक़्तु आहे, मुहद्दिसीन फरमायो आहे शारिहीन हदीस त जेको शुक्राने जो जेको असल वक़्तु आहे न, उहो हूंदो आहे जंहिं लम्हे ख़ुशख़बरी मिली। उन वक़्तु जेकॾहिं सजदो करणु या ॿ रकात नमाज़ शुक्राने जो अदा करणु मुमकिन आहे त असल वक़्तु उहो ई आहे त उन वक़्तु शुक्राने जा सजदा अदा कनि या शुक्राने जे तौर ते ॿ रकात नफ़िल अदा कया वञनि। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जीअं उहो ख़त मुबारक मिलियो, जंहिं लम्हे ख़ुशख़बरी मिली, नेमत मिलण ते शुक्र अदा करण में देर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम न कई।
ये सुन्नत आहे, अफदल औला उन्हीं वक़्त आहे, वरना इन जो वक़्त अॻिते बि आहे, जेतिरी देर जीअं 2 मिंटनि खां बाद, घंटे खां बाद, जहिड़ी महिल मौक़ो मुनासिब मिले त शुक्राने जे तौर ते अदा कयो वञे। इन खां अलावा बि इन हदीस पाक मां मसाइल मालूम था थियनि त ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही अमल असांखे बि अमल करणु घुरिजे। अॼुकल्ह असां इन खां थोरा ग़फ़लत में आहियूं। जो का बि ख़ुशख़बरी या नेमत अल्लाह ताला इनाम एहसान मिलनि था, शुक्राने जा नफ़िल असां अॼुकल्ह अदा करण खां ग़ाफ़िल रहिजी विया आहियूं, या शुक्राने जे तौर ते असां सजदो करण खां जेको आहे न ग़ाफ़िल थी विया आहियूं। अक्सरियत इहो, इन जे करे इन ते तवजो करणु घुरिजे त इन में छा आहे, असांजी आजिज़ी इनकिसारी जो इज़हार बि आहे, ऐं इन में जॾहिं अल्लाह ताला जी नेमत असांखे मिली, ख़ुशख़बरी मिली, याने पोइ सजदो कयोसीं, इन में असांजी आजिज़ी जो बि इज़हार आहे, अल्लाह ताला जी किबरियाई जो बि इज़हार आहे, जंहिंजे करे उन नेमत, उहा नेमत ज़वाल खां महफ़ूज़ रहिजी वेंदी आहे।